नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा। त जॾहिं बि देश में आज़ादीअ जो ॾींहुं हूंदो आहे या को देश जा वॾा ॾींहं हूंदा आहिनि हा। त सभु इहो नारो हणंदा आहिनि कि भारत माता की जय। हा। जॾहिं कि देश में पुरुष बि त कनि था। हा। त पोइ माता जी जय छो चवंदा आहिनि? हा, ॾिसो हिन जो ॾाढो गहरो रहस्य आहे जो परमात्मा असांखे ॿुधायो अथई। भई माताउनि जे मथां एॾो अत्याचार था करनि त बि भारत भूमि खे माता जे रूप में पूजनि था, मां करे एॾो कंदा आहिनि त बि माताउनि जे मथां अत्याचार थो थिए, ओॾा उन्हनि जी जय था करनि। हिन जो मतिलबु छा आहे कि जॾहिं निराकार परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, कलयुग जे अंत जेको हाणे समय थो हले, त हिन समय में जॾहिं परमात्मा ईंदा आहिनि त जेको उहो ज्ञान पाण खे ॿुधाईंदा आहिनि, छो जी नर्क खां पोइ स्वर्ग ईंदो आहे, कलयुग खां पोइ सतयुग ईंदो आहे। त सतयुग जहिड़ी दुनिया में छा हूंदो, उते कीअं सभु पाण कंदासीं, त हुनजे लाइ समझ त ॾियणी पवंदी न कुझु। भई कुझु बि नयो अगरि पाण ठाहींदा आहियूं त हुनजे लाइ पहिरें तयारी करणी पवंदी आहे। उन हिसाब सां पाण खे बि तयारु थियणो पवंदो आहे, हुन जॻह खे बि ओड़ो तयारु करणो पवंदो आहे। त परमात्मा अची करे कलयुग खां जॾहिं स्वर्ग जी दुनिया ठातई त हुनजे लाइ जेको हाणे हिन समय में ज्ञान ॾिनई, बल ॾिनई पुरुष जे तन में अची करे, छो जो निराकार आहे न, हुनखे शरीर खपे, आयो त पुरुष जे तन में। लेकिन हूअ जेको ज्ञान ॿुधाई, जे ज्ञान सां नई दुनिया जी स्थापना पई थिए, उन ज्ञान खे पूरी दुनिया खे ॿुधाइण लाइ कंहिंखे चई, कंहिंखे निमित्त ठातई? माताउनि खे। अच्छा। छो कई परमात्मा? छो जी जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते आया त हुननि ॾिठनि कि भई हिते त, छो जी उहो त आत्मा आहे, त आत्माउनि खे ई ॾिसंदो हुयो न परमात्मा, त हुनखे त न पतो स्त्री पुरुष खे त न ॾिसंदो हुयो। लेकिन हिते अची ॾिठई कि जेकी आत्माउनि खे स्त्री जो चोलो आहे न, हुनजे मथां पुरुष ॾाढो अत्याचार थो करे। ऐं पोइ ॾिठई भई सन्यासी धर्म त चवनि था ये स्त्री जो चोलो जेको आहे ये नर्क जो द्वार आहे, अर्थात स्त्री नर्क जो द्वार आहे। त परमात्मा चई कि हाणे मुंहिंजो इहो ज्ञान पूरी दुनिया खे तव्हां माता ई ॿुधायो कि हिन ज्ञान ॿुधो, हिन ज्ञान सां इहो भारत जेको नर्क ठहियो वियो आहे, इहा दुनिया जेकी कलयुग थी वई आहे, हिन ज्ञान सां इहा सतयुग थी वेंदी, स्वर्ग थी वेंदी। त माताऊं कंहिंजो द्वार खोलंदियूं? स्वर्ग जो द्वार। हा, भई उल्टो थी वियो न, काथे त सन्यासी उन्हनि खे नर्क जो द्वार चई करे माण्हू केॾो हुनखे सताईंदा आहिनि, मारदा आहिनि। निमित्त केरु थिया? भल पाण सन्यासियुनि खे एॾो ऊंचो मञूं था, लेकिन हुननि जे अहिड़े चइण लाइ माताउनि जे मथां केॾो अत्याचार थियो। हा, त परमात्मा हाणे इहे ई कमु कई कि मां ज्ञान त ॾियां थो पुरुष जे चोले में, लेकिन तव्हां माताऊं इहे सभिनि खे ॿुधायो कि इहो ज्ञान परमात्मा ॾे थो, हिन सां स्वर्ग थो अचे। त माताऊं स्वर्ग जो द्वार खोलण जे निमित्त ठहियूं न। हिन करे हिन सृष्टि खे, भई गांधी त भारत खे अंग्रेजनि तां आज़ादु कई, अंग्रेज हली विया हिन दुनिया मां भारत में। लेकिन हिन दुनिया में जेको विकार आहिनि, भ्रष्टाचारी आहिनि, बुराइयूं आहिनि, जंहिंजे कारण इहा दुनिया नर्क ठही आहे, उन सभिनि खे भॼाइण लाइ जेको ज्ञान ॾे थो परमात्मा, उहो सभिनि खे कंहिं ॿुधायो? माताउनि ॿुधायो। त माताऊं पाण सभिनि खे विकारनि खां, दुख अशांति खां मुक्त करण लाइ निमित्त ठहियूं न। ऐं अहिड़े समय में जॾहिं निराकार परमात्मा खे हुननि पहचानियो, हुननि हुनजे ज्ञान खे सम्झियो, जे अहिड़ी हालत में कि माण्हू हुननि खे बुरी नज़र सां ॾिसंदा आहिनि, भई नंढी नज़र सां ॾिसंदा आहिनि, ऐं तॾहिं बि
एॾो वॾो ज्ञान परमात्मा जो सम्झी करे पूरी दुनिया ते पहुचाई, हिन करे उन्हनि जी जय जयकार थींदी आहे। भई कोई सुठो कमु कंदो आहे बहादुरी सां त हुनजी एप्रिशिएशन कंदा आहियूं न, भई त ॾाढो बहादुर, तोखे त माण्हू ईअं चईंदा हुया तूं केॾो वॾो कमु कई। माताउनि जो मान बि वधंदो न। हा, त हिन करे इहो ई समय आहे जॾहिं परमात्मा पाण खे इहो ज्ञान ॾिए थो माताएं, त हिन समय जे कारण ई अञा ताईं बि भारत जी माताउनि जी जय थी थी, जेको चईंदा न भारत माता जी जय, हिन जो अर्थ आहे भारत जी माताउनि जी जय आहे। अर्थात भारत में रहण वारी जेकी माताऊं आहिनि हुननि जी जय आहे। हुननि परमात्मा खे पहचानियो, परमात्मा जो ज्ञान ॿुधो सम्झो ऐं हिन दुनिया खे नर्क खां स्वर्ग ठातईं। हिन करे ॾिसो भारत खे माता चईंदा आहिनि, छो? ॿिए के देश खे माता न चईंदा आहिनि। भारत भूमि में भगवान ईंदो आहे, भारत जी भूमि ते भगवान अची करे जेको ज्ञान ॿुधाईंदो आहे, त भारत जी भूमि जी माताऊं ई निमित्त ठहींदियूं आहिनि पूरे विश्व खे इहो ज्ञान ॿुधाइण जो, छो जी परमात्मा त विश्व जो पिता आहे न, त ज्ञान त सभी विश्व में ई वञिणो आहे। त लेकिन निमित्त केरु ठहींदो आहे? अवतरण भूमि भगवान जी भारत ई आहे न। हिन करे भारत खे माता जी अर्थ ये आहे कि भारत जी माताउनि जी जय आहे। भारत जी माताऊं एॾी महान आहिनि, तॾहिं त शिव जी शक्ति ॻायल आहिनि। भई निराकार परमात्मा खे भारत में शिव जे नाम सां पूजदा आहियूं, और हुननि जो असली नाम बि शिव ई आहे। शिव अर्थात कल्याणकारी। त शिव खां शक्ति वतन, शिव जी शक्ति अर्थात शक्ति अर्थात माता में चईंदा आहिनि न माता शक्ति हूंदियूं आहिनि। तो पुरुष त माताउनि में जेतिरी शक्ति हूंदी आहे न ओतिरी पुरुष में न हूंदी आहे। भले उहे शारीरिक हुन सां उहो थींदा आहिनि, पाण खे ॾाढो बहादुर ऐं स्ट्रॉन्ग सम्झंदा आहिनि, लेकिन दिलि कंहिंजो मज़बूत हूंदो आहे? माताउनि जो। इन करे देवियुनि खे शक्तिअ जो प्रतीक मञंदा आहिनि। हा, त माताउनि ई हाणे शिव खां शक्ति वरिती न, तॾहिं त देवियुनि जे रूप में अञा ताईं माण्हू पूजनि था हुनखे। त माताऊं शिव जी ॻाल्हियूं सम्झियूं, शिव खे पहचानियो, शिव जी शक्ति वठी करे, शिव खां ज्ञान वठी करे सभिनि खे ॾिनो। हिन करे शिव शक्ति ॻायल आहे, हिन करे भारत माता ॻायल आहे, हिन करे भारत माताउनि जी जय जयकार चईंदा आहिनि, वंदे मातरम। ॾिसो इहे सभु जेका बि माताउनि जे लाइ आहिनि न, इहे हिन करे ई आहिनि छो परमात्मा खे पहचाननि, हुनजी ॻाल्हियूं सम्झनि त केॾी विशाल बुद्धि खपे न। ठीकु आहे। दीदी। हा, थैंक यू।